पाकिस्तान भारत के आला सतह सफारती राब्तनि में वॾी अॻ भराई। भारतीय परॾेही वज़ीर जयशंकर शंघाई सहकारी तंज़ीम के इजलास में शिरकत करण जो फ़ैसिलो। शंघाई सहकारी तंज़ीम जो इजलास 15 ऐं 16 अक्टूबर ते इस्लामाबाद में थींदो। भारतीय परॾेही वज़ारत तस्दीक कंदे चयो आहे त जयशंकर शंघाई सहकारी तंज़ीम के इजलास में शिरकत कंदो। हुकूमत तरफा 7 अक्टूबर ते फलस्तीनी भाइरनि सां ॿधीअ जे इज़हार जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जमायत इस्लामी के अमीर हाफ़िज़ नईमुर रहमान की मुलाकात। मुल्की सियासी विच ओभर की सूरत हाल ते 7 अक्टूबर ते एपीसी घुराइण जो फ़ैसिलो। इसराइली ज़ुल्म ख़िलाफ़ मेड़ाका ऐं सेमिनार कराया वेंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त ग़ज़ा जंग के 1 साल मुकमल थियण खां पोइ दायरो लबनान ताईं पकड़िजी वियो आहे। जंग सबब समूरो ख़ितो वकड़ में अचण जो ख़तरो आहे। क़ौम खे साम्राजी यहूदी एजेंडा ख़िलाफ़ मुतहद थियणु घुरिजे। इस्लामाबाद में तहरीक इंसाफ कारकुननि पुलिस में वक़फ़े सां चकरियूं छिकतां। अलीमा उस्मा खान समेत केतिराई पीटीआई कारकुन गिरफ़्तार। सिक्योरिटी इंतज़ाम निहायत सख़्त। ईंदड़ वेंदड़ रस्ता सील। रावलपिंडी में मोटरसाइकिल की बेल सवारी ते पाबंदी। मोबाइल फोन सर्विस मुअत्तल। शंघाई सहकारी तंज़ीम के इजलास दौरान इस्लामाबाद में फ़ौज मुक़रर करण जो हुकुम। वफ़ाक़ काबीना 5 खां 17 अक्टूबर ताईं फ़ौज मुक़रर करण की मंजूरी ॾेई छॾी। पाक फ़ौज शंघाई सहकारी तंज़ीम के इजलास दौरान अमन बरक़रार रखण लाइ इंतज़ामिया की मदद कंदी। पीटीआई वारा इस्लामाबाद ते हमले लाइ अची रहिया आहिनि। कंहिं बि पुलिस एहलकार वटि हथियार नाहे। मुज़ाहिरो कंदड़नि वटि हथियार आहिनि। केपी जो वॾो वज़ीर पाकिस्तानी आहे के सोचणु घुरिजे त छा करे रहियो आहे। मोहसिन नक़वी आम माण्हुनि खे तरक़ी नौकरियूं घुरिजनि। सीड़पकारनि जो पाकिस्तान ते एतमाद वधी रहियो आहे। महांगाई घटि तरक़ी की शरह में इज़ाफ़ो थी रहियो आहे। आम वाहिपे वारियूं शयूं सस्तियूं थी रहियूं आहिनि। मुसद्दिक़ मलिक मलाइशिया के चांवर ऐं गोश्त मोकिलण में इज़ाफ़ो कयो वेंदो। मलाइशियाई वज़ीर आज़म जो पाकिस्तान जो दौरो तमामु घणो कामयाब रहियो आहे। आलमी अख़बारनि के दौरनि सां मुल्की मईशत में बहितरी ईंदी। व्याज की शरह में घटाई सां मुल्की मईशत मज़बूत थी आहे। अतातारक ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनेई जो चवणु आहे त ईरान जो इसराइल ते हमलो जाइज़ आहे। ज़रूरत पई मुस्तक़बिल में भी कार्रवाई कई वेंदी। मुसलमाननि खे इतिहाद ऐं इतफ़ाक़ सां साम्राजी ताक़तुनि जो मुक़ाबिलो करणु घुरिजे। फ़लस्तीनियुनि जी जिदोजहद जाइज़ आहे। संद हिमायत जारी रखी वेंदी। मुसलमान मज़लूम फ़लस्तीन सां ॿधीअ जो इज़हार कनि। लाड़कानें शहर में अगवा थियल गदा हुसैन जतोई गोलियों हणी कतल। ॻोठ दरिया खान जतोई वासी गदा हुसैन जतोई जो आरिजा बाईपास वटां लाशत चाणका अस्पताल में मुंतक़िल। जैकबाबाद सिविल अस्पताल में डॉक्टरनि की गफ़लत सबब शागिर्दियानी। रोहड़ीअ जे शेख ऐं जोया बिरादरी में झेड़े दौरान एक ॼणो क़तल। हथियारबंद रफ़ीक शेख के गोलियों हणी कतल छॾियो। जैकबाबाद सिविल अस्पताल में डॉक्टरनि की गफ़लत सबब शागिर्दियानी तड़पी फोत। फिज़ा मेमन इलाज न थियण सबब दम घणी हवाले कयो। वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। अमले ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो। पाकिस्तान खिलाफ पहिरीं टेस्ट मैच लाइ इंग्लैंड की टीम मुल्तान में नेट प्रैक्टिस करे रही आहे। ॿिन्ही टीमुनि विच में पहिरीं टेस्ट मैच 7 अक्टूबर खां शुरू थींदी।